टियों दफ़ो जॾहिं अल्लाह फरमाए थो घुर, हाणे सम्झी वियो त रब खां का न का शइ घुरणी पवंदी, इन खां सवाइ ॿुधो थो अल्लाह बसि पोइ हाणे भला हिकिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ी ॻाल्हि? अल्लाह दुनिया में जेके मुस्लमान मुंहिंजा भाउर आहिनि, अहलो औलाद मिट माइट, उन्हनि ताईं मुंहिंजे तरफ़ां ई पैगाम तूं पहुचा, वरना मरण खां पोइ इंसान दुनिया वारनि सां तालुक़ ख़तमु आहे। अल्लाह तूं पहुचा त अल्लाह तो मूंखे कहिड़ो शान ॾिनो आहे। रब्बुल आलमीन क़ुरान मुक़द्दस जूं आयतूं नाज़िल कयूं, फला तहसबन्न الذين قتلوا في سبيل الله امواتا بل احياء عند ربهم يرزقون فرحين بما آتاهم الله। फरमाए जेके अल्लाह जे रस्ते में जानियूं विञाए विया, अल्लाह वअला आलिहि वसहबिहि वसल्लम। अम्मा बाद, असल ख़िताब इंशाअल्लाह उस्ताद मोहतरम फ़ज़ीलत शेख दाऊद शाकिर हफ़िज़ुल्लाह जो थींदो। बस दोस्तनि जी मोहब्बत ऐं दावत जे करे चंद मिंटनि जे लाइ हिकु हदीस शरीफ़ ऐं हुनजो मफ़हूम बयानु करण जी कोशिशि कंदुसि। अल्लाह खां दुआ कंदे त अल्लाह ताला असांखे पैगाम क़ुरान और सुन्नत सम्झण ऐं उन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सही बुखारी ऐं मुस्लिम वग़ैरह जे अंदरि हिकु हदीस शरीफ़ अचे थी। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि हदीस खे इलाहियुनि जॻहियुनि ते ज़िक्र कयो आहे। इमाम मुस्लिम रहमतुल्लाह अलैहि बिन रिवायत खे काफ़ी जॻहियुनि ते ज़िक्र कयो आहे। उन खां अलावा तक़रीबन कुतुब सित्ता जे अंदरि इहा रिवायत मौजूदु आहे। सैयदना व महबूबना जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हुमा जिन खां मरवी आहे, बयान था फ़रमाइनि, असीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु कंहिं सफ़र में हली रहिया हुआसीं। सफ़र जारी आहे। सहाबा इकराम नबी अलैहिस्सलाम सां गॾु मौजूदु आहिनि। इअतल बईरी, फरमाईनि था उन सफ़र में मुंहिंजो उठ थकी पियो, कमज़ोर उठ आहे, डुबरो उठ आहे, हिम्मत हारे वियो। सभ जा सभु सहाबा इकराम नबी अलैहिस्सलाम सां गॾु अॻिते हलनि पिया, आऊं सभिनी खां पछाड़ीअ में आख़िर में हलां पियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदत मुबारक हुई, पाण जॾहिं बि को सफ़र कंदा हुआ या उमूमी हालात में बि तमामु साथियुनि जे हाल अहवाल जे मथां नज़र रखंदा हुया। जेकॾहिं को साथी, को शागिर्द, को मुसलमान परेशान आहे त उनजी परेशानीअ खे पाण हल कंदा हुया। छो त मुसलमान इज्तिमाई ज़िंदगी जीअंदो आहे, पराई तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ सम्झंदो आहे। फरमाईनि था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ओॾां हली आया, अची पुछनि था, मा बालु जमलिक या जाबिर, जाबिर छा मसलो आहे भला, तुंहिंजे उठ खे छा थियो आहे? सॼो लश्कर अॻियां, तुंहिंजो उठ सभिनी खां पोयां। चवनि था अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इअतल, थकी पियो आहे, कमज़ोर उठ आहे, तंहिंजे करे हीउ आहिस्ता पियो हले, पोयां पियो हले। हदीस शरीफ़ जे अंदरि अखर आहिनि, फ़अख़ज़ बिज़नबिही फ़ज़जर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन उठ जे पुछ मां पकड़ीनि था ऐं उठ खे दड़को था ॾियनि। ॿी रिवायत में आहे त लठ सां उन उठ खे इशारो था कनि। जेको उठ सॼे लश्कर में पोयां पियो हले, हाणे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इशारो उन उठ खे अची वियो आहे।
सईदना जाबिर रज़ी अल्लाहु अन्हु रवैया चए थो अल्लाह जो कसम आहे ॾिसां पियो उठ भॼे थो डोड़े थो डोड़े थो डोड़े थो ईअं थो डोड़े महार मां रसे मां छिके पोइ झलियांसि किथे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सवारीअ खां अॻिते न हलियो वञे गुस्ताखी न थी पए। सुभान अल्लाह। हिकिड़ो उठ जानवर आहे जंहिंखे को अकुल दिमाग़ कोन्हे, यानी इंसान वांगुरु। हूअं अलाह साईं जानवरनि खे बि सम्झ ॾिनी आहे, पर जीअं अलाह ताला इंसान खे सम्झ ॾिनी आहे, ज़मीन जे मथां हुकूमत इख़्तियार निज़ाम मिल्कियत सभु मालिकी अलाह इंसान खे ॾिनी आहे, ईअं जानवरनि खे कोन मिली आहे। बाक़ी जेके जानवर आहिनि उहो बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे सुञाणे थो, संदन इशारे ते भॼे थो डोड़े थो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला असांखे उहो नबी ॾिनो आहे जंहिंखे जानवर बि सुञाणींदा हुआ ऐं संदन चयो मञंदा हुआ। केॾी वॾी शान आहे असांजे नबी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। इंसान ही मुस्लमान हेॾो सारो दिमाग़ अथसि, हेॾी सारी अल्लाह अक़ल सम्झ फ़हम ॾिनी आहे, पर उन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कमा हक़ हू सुञाणे कोन सघियो आहे। केतिरा नबी अलैहिस्सलाम जा फरमान ॿुधे थो पर मञे कोन थो। हिन खां त उहो उठ चङो आहे जंहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे इशारे खे क़बूल कयो ऐं डोड़ण लॻो। त दोस्तो, इन मां हिकु इहा शइ अहम मालूम थी त अल्लाह ताला जेको असांखे नबी ॾिनो इंतिहाई अज़ीम नबी आहे, जंहिंखे दुनिया जा हजर शजर परिंदा बि सुञाणींदा हुआ ऐं जानवर बि सुञाणींदा हुआ। मुस्नद अहमद शरीफ़ जे अंदरि हिकिड़ी रिवायत अचे थी, हिकिड़ो यहूदी हुयो जेको पंहिंजूं ॿकरियूं कंहिं जॻह ते जबलनि में चारे पियो, ॿकरियूं चारे पियो। अचानक हिकिड़ो बगड़ आयो, उनजी हिकिड़ी ॿकरी खणी बगड़ भॼी वियो। हीउ हमरा हुनजे पुयां लॻो, भॼंदे डोड़ींदे कंहिं जॻह ते बगड़ खां ॿकरी छलाए वरितईं, खसे वरितईं। बगड़ कंधु वराए पंहिंजी दुंब ते वेही, पंहिंजे पुछ ते वेही सिधो थी बगड़ चए थो अतनज़उ मिन्नी रिज़्क़न साक़हु अल्लाहु इलैया। अल्लाह जा माना हीअ रोज़ी रब मूंखे ॾिनी, हीअ ॿकरी रब मुंहिंजी रोज़ीअ में लिखी, तूं मूंखां मुंहिंजी रोज़ी मुंहिंजे वात मां खसे वियो आहीं। हमरा परेशान अचरज में पइजी वियो। ज़िबुई यतकल्लम, ओॾी महिल चए थो हीअ बगड़ कीअं थो ॻाल्हाए सघे। पियो उन बगड़ खे ॾिसे, बगड़ उन खे पोइ ॾिसे। बगड़ ॿियो जुमिलो चयो, अला उख़बिरुका बिअजब मिन हाज़ा। अलाह जा बना आऊं बगड़ ॻाल्हायां पियो, इहा का अजीब ॻाल्हि कोन्हे, हिन खां वॾी तजुब जी ॻाल्हि तोखे ॿुधायां। हीउ यहूदी परेशान थी वियो, अजीब ॻाल्हि आहे, हीउ माण्हुनि वांगुरु बगड़ पियो ॻाल्हाए, छा मसइलो आहे। बगड़ चए थो इन खां वॾी अजीब ॻाल्हि इहा अथई, मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि यस्रिब युख़बिरु बि अंबाइ मा क़द सबक़। यस्रिब मदीने जे अंदरि हिकु अहिड़ी शख़्सियत अची वई अथई जेका अल्लाह जे हुकुम सां वहीअ सां माज़ीअ जूं ख़बरूं ॿुधाए थी, मुस्तक़बिल जा अहवाल ॿुधाए थी। अल्लाह जे हुकुम सां अल्लाह ॿुधाए थो ऐं दुनिया वारनि खे माज़ी ऐं मुस्तक़बिल जूं ख़बरूं नबी अलैहिस्सलाम ॿुधाइनि था। हाणे हीअ हमरा यहूदी परेशान थी वियो। अल्लाहु अकबर। सिधो ॿकरियूं काई मदीने में आयो आहे। ॿकरियुनि खे मदीने जे कुंड में ॿधी करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में पुछा कई, मोहम्मद कहिड़ो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पुछाईंदे पुछाईंदे नबी अलैहिस्सलाम हाज़िर थियो आहे। अची करे चयो अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॼु अजीब वाक़ियो मूंसां पेश थियो आहे। पाण घर में छा मसइलो आहे? पूरो वाक़ियो ॿुधाए थो। अल्लाह जो नबी हीउ वाक़ियो थियो, बगड़ आयो, बगड़ तव्हांजे बारे में हीउ मूंखे चयो आहे। अल्लाहु अकबर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ऐलान कर बिलाल, अस्सलातु जामिअतुन।
हाणे निमाज़ जो टाइम थियण वारो आहे, सभु जा सभु मस्जिद में अचो। सभु जा सभु मस्जिद में साहबा इकराम गॾु थिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन उन धनार यहूदीअ खे घुराइनि था, फरमाइनि था हाणे हिननि मुंहिंजे साथियुनि खे इहो पूरो वाक़ियो ॿुधा। यहूदी इहो पूरो वाक़ियो ॿुधाए थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जी हा, दुनिया जा हजर शजर सभु मूंखे सुञाणीनि था, इल्ला आसिल जिन वल इंस। हा, जिन्ननि ऐं इंसाननि मां जेको नाफ़रमान आहे न, उहो मुंहिंजे शान खे कोन सुञाणे सघियो आहे। पोइ नबी अलैहिस्सलाम फरमायो, क़यामत खां पहिरियों अहिड़ो दौरु ईंदो, इंसान सां ई जानवर ॻाल्हाईंदा, ढगियूं ॻाल्हाईंदियूं, इंसान सां हुनजी लठ ॻाल्हाईंदी, क़यामत खां पहिरियों अलाह जे हुकुम सां। त बहरहाल मौज़ू जी मुनासिबत सां हिते जेका अहम शइ, हाणे बग़ैर हिकिड़ो जानवर आहे, उहो बि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणे थो। अलाह ताला असांखे कहिड़ो अज़ीम नबी ॾिनो। मदीने जा शजर सुञाणींदा हुआ, जंहिं थुड़ ते नबी अलैहिस्सलाम टेक ॾेई ख़ुतबो ॾींदा हुआ। हदीस शरीफ़ जे अंदरि अचे थो, बुखारी मुस्लिम मुख़्तलिफ़ कुतुब में बार बार तव्हां हदीस ॿुधी हूंदी मुख़्तसरन। जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन थुड़ खे छॾे करे जॾहिं मेंबर ठाहे वियो, उन ते चढ़ी ख़ुतबो ॾिनो, उहो थुड़ ईअं रोए थो जीअं ॾाचीअ जो बच्चो गौरो दाहूं करे, सुॾका भरे। नबी अलैहिस्सलाम अची हुनखे चुप कराईंदा, जीअं ॿारड़ो सुॾका भरे 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 माठ कंदो, आहिस्ता 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 उहो थुड़ चुप करे थो। बाज़ रिवायतुनि में नबी अलैहिस्सलाम उन थुड़ सां ॻाल्हायो, फरमायो हाणे ॿ ॻाल्हियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि आहे, ऐं अलाह खां दुआ थो कयां त अलाह तोखे दुनिया में किथे लॻाए छॾे, माण्हू फ़ाइदो वठनि, या ॿी दुआ आहे त अलाह ताला तोखे जन्नत में पहुचाए छॾे। फ़तशरब मिन अनहारिल जन्नह, तूं जन्नत जे नहरुनि जो पाणी पी ऐं मोमिन तुंहिंजो मेवो खाई। ओ थोड़ पुछे थो, अलाह जे नबी दुनिया न जन्नत, जन्नत खपंदी आहे। हजर शजर मुस्लिम शरीफ़ जे अंदरि दीगर कुतुब जे अंदरि रिवायत आहे, सईदना जाबिर रज़ियल्लाहु अन्हु खां मरवी। डिघी रिवायतुनि में मुख़्तसरन अलाह जे नबी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मंज़िलत केतिरी आहे, पर हीउ अॼु जो मुस्लमान उन हबीब खे सुञाणे कोन सघियो आहे। पोइ होॾां थो वञे, होॾां थो वञे, होॾां थो वञे। अहल हदीस जो इहो नज़रियो आहे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला मख़लूक में सभ खां वॾो शान ॾिनो आहे। नबियुनि जा बि सरदार आहिनि पाण। अलाह ताला तमामु जहान जी सरदारी खेनि ॾिनी आहे। उनजे बराबरि का ज़ात आहे ई कोन जंहिंजी पोइ लॻी कजे, आख़िरी ज़ात आहे बिफ़ज़लिल्लाहि ताला। असांजो नज़रियो इहो आहे त इहा आख़िरी ज़ात आहे, इन जे बराबरि का ज़ात आहे ई कोन जंहिंजी पोइ लॻी कजे। बाक़ी पोइ माण्हुनि खे कंहिंखे कूफे नज़र आयो, कंहिंखे बगदाद में, त कंहिंखे इंडिया में। पोइ पाकिस्तान आहे, मार्केट में पाबंदी कोन्हे, जंहिंजी मर्ज़ी जॾां वञे। पर असीं क़ुरान और सुन्नत जा पाबंद आहियूं। त बहरहाल जाबिर रज़ियल्लाहु अन्हु बयान थो करे त नबी अलैहिस्सलाम सां गॾु कंहिं सफ़र में हुयुसि। नबी अलैहिस्सलाम खे क़ज़ाए हाजत जी ज़रूरत पइजी वई। पाण विया, का ओट का रुकावट ॻोल्ही नहीं हुनजे पोयां क़ज़ाए हाजत कनि। घणेई ॻोल्हियूं पर का शइ नज़र कोन आई। हबीब काइनात अलैहिस्सलाम ते वञनि था। सैयदना जाबिर रज़ियल्लाहु अन्हु बयान थो करे, ॾिसां त ॿ वण बीठा आहिनि। इमाम काइनात अलैहिस्सलाम उन वण जे टारी खे पकड़े करे चवनि था, इनक़ादी अलैया बिइज़्निल्लाह, अॼु वण हल, अल्लाह जे हुक्म सां हल, ओॾां हल जिॾां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे काहे हलंदो। जाबिर रज़ियल्लाहु अन्हु बयान थो करे, अल्लाह जो कसम आहे, पंहिंजे निगाहुनि सां ॾिसां पियो जीअं उठ खे महार मां पकड़े हलजे, ईअं वण मुहम्मद रसूलुल्लाह सम्झे पोयां ज़मीन खे चीरींदो पियो हले। हलाए करे पाण वण खे बीहारियऊं, वरी ॿिए वण ॾे विया, उनखे वठी आया। सुभान अल्लाह, छा शान आहे। पाण उते ज़रूरत पूरी कयूं पंहिंजो, वरी हुकुम कयूं, वण पंहिंजी जॻह ते वापसि विया हलिया। त अंदाज़ो कयो, हीउ वण
जंहिंखे ज़ाहिरी तौर ते को शऊर कोन्हे, अकुल कोन्हे, पर मदीने वारे साईं खे वणम सुञाणींदा हुआ। सही बुखारी जे अंदरि हदीस आहे, नबी अलैहिस्सलाम फरमायो, इन्नी आरिफ़ु हजरम बि मक्कत, मके में हिकिड़ो अहिड़ो पत्थर आहे ऐं जंहिंखे सुञाणा थो। जॾहिं पत्थर जे भरमां गुज़रंदो आहे, उहो पत्थर बीह करे चवंदो आहे, अस्सलामु अलैका या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए मुहम्मद रसूलुल्लाह तव्हांजे मथां सलाम हो। सुञाणींदा हुआ हजर शजर। पाण उहद ते चढ़िया, उहद लुॾण लॻो, फरमाईनि था उस्कुत या उहद जबल लुॾन बीह रह, अॼु तुंहिंजे मथां मदीने वारो मीर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवार आहे, लुॾ न बीह रह। पाण हिकिड़े अंसारी साहबी जे बाग़ में विया, ॾिघी रिवायत रही मुख़्तसर, मुस्लिम वग़ैरह जे हदीस मौजूदु आहे। पाण जीअं बाग़ में विया, जीअं बाग़ में दाख़िल थिया, हिकिड़ो उठ जीअं मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसे डोड़ंदो अचे, डोड़ंदो अचे, डोड़ंदो डोड़ंदो हबीबे काइनात अलैहिस्सलाम जे साम्हूं पहुची करे पंहिंजे कंध खे झुकाए नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे कदमनि में कंधु रखी अखियुनि मां लुड़क वाए रोअण शुरू थी वियो आहे। हबीबे काइनात अलैहिस्सलाम उन उठ जे कंध ते पंहिंजो मुबारक हथ घुमाइनि था, उनखे दिलदारी ॾीनि था, दिलदारी ॾेई करे फरमाइनि था, ऐन रब्बु हाज़ल जमली, हिन उठ जो मालिक किथे आहे? अंसारी साहबी डोड़ंदो, अल्लाह जे नबी, हीउ उठ मुंहिंजो आहे। पाण फरमायो, अल्लाह जा बाना, हिन उठ मूंखे शिकायत कई आहे पंहिंजी ॿोलीअ में, ऐं अल्लाह मूंखे हींअर ताक़त ॾिनी, इहा ॿोली मूं सम्झी। हिन वक़्तु हिन मूंखे पंहिंजी ॿोलीअ में चयो आहे, तूं हिन खां कमु घणो थो वठी, खाराई कोन थो, अल्लाह जो ख़ौफ़ कर, ज़ुल्म न कर हिन जानवर जे मथां। इत्तक़ुल्लाह फी हाज़िहिल बहाइम, अल्लाह जो डपु कयो, ई वीचारा बेज़ुबान आहिनि, ॻाल्हाईनि कोन था, पर क़यामत जे ॾींहुं शिकायतूं कंदा, क़यामत जे ॾींहुं ॻाल्हाईंदा अल्लाह जे हुकुम सां। त नबी अलैहिस्सलाम उनखे सम्झायो त हीउ ॾुखा वेंदो आहे। बहरहाल हजर शजर असांजे मदीने वारे साईं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणींदा हुआ। सहाबा इकराम बयानु था कनि, एतिरे क़दुरु जो असीं नबी अलैहिस्सलाम सां गॾु मानी खाईंदा हुआसीं न, असीं उन मानीअ मां, मानीअ जे लुक में मां सुभान अल्लाह जो आवाज़ ॿुधंदा हुआसीं, जेका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हूंदी। छा शान आहे असांजे हबीब जो। त उठ खे दड़को ॾिनो, सॼे लश्कर में उठ अॻियां थो डोड़े। हाणे हली आया जाबिर, भला इहो उठ मूंखे खपाए ॾे, ऐं जेको पुयां बि हलियो न, चवंदा अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुअ लक, आऊं तव्हां तां घुरिजी वञा, क़ुर्बान वञा, मुंहिंजी जान बि तव्हांजे लाइ क़ुर्बान आहे, माल बि क़ुर्बान आहे, इहो उठ आऊं तव्हांखे मुफ़्त में ॾींदुसि, क़ीमत कोन वठंदुसि। चवंदा अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुफ़्त में, फरमाईंदा जाबिर न, मुफ़्त में असीं कोन वठंदासीं क़ीमत। फरमाईंदा न अल्लाह जा नबी हुअ लक, मुफ़्त में। टियों दफ़ो फरमाईंदा जाबिर, गफ़र अल्लाहु लक, अल्लाह तुंहिंजे मदाइनि खे माफ़ करे, अल्लाह तुंहिंजे कमियुनि कोताहियुनि खे माफ़ करे, इहो मूंखे उठ खपाए ॾे। चवंदा अल्लाह जा नबी, पोइ जेको तव्हांजो हुकुम। मुख़्तलिफ़ हदीसनि में उठ जूं मुख़्तलिफ़ क़ीमतूं आहिनि, वॾियूं क़ीमतूं। मूं अंदाज़ो कयो तक़रीबन हिन दौर में 17-18 तोलनि जे बराबरि क़ीमत थिए थी सोन जी, वॾी क़ीमत लॻायूं। छाजे करे? जाबिर जी पोज़ीशन ख़बर हुई। पुछूं जाबिर भला शादी कई आहे? अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शादी कई आहे। कंहिंसां? अल्लाह जा नबी बेवा सां। बेवा उहा जंहिंजो मुड़ुसु वफ़ात करे वियो, जंहिंखे तलाक मिली आहे। पाण फरमाईंदा हल तज़वजत बिकरा तुलाइबहा व तुलाइबुक, जाबिर तूं कुंवारीअ सां शादी करे हा त ॿई हिक ॿिए जी ज़िंदगीअ मां भरपूर फ़ाइदो वठूं हा। तूं जवान लॻो पियो हुई, तुंहिंजी पहिरीं शादी। चवंदा अल्लाह जा नबी, तव्हांखे ख़बर आहे बाबा साईं तव्हां सां गॾु उहद जे मैदान में शहीद थी वियो। बाबा जी शहादत मूंखे यादि आहे। भेनरूं जवान आहिनि, 9 जे क़रीब। अल्लाह जा नबी उन्हनि जूं शादियूं करण आहिनि। मूं सोचियो त वॾी उमिरि जी औरत हूंदी, सभु कम सवला थी पवंदा। पर फरमाईंदा जाबिर भलो कई भला, वॾी मज़े जी ॻाल्हि।
जाबिर नबी अलैहिस्सलाम सां गॾु मदीने में रहण वारो, शादी थी वई आहे, नबी अलैहिस्सलाम खे ख़बर कोन्हे। असां वटि शादी थिए थी न, धूल धमाका 24 कलाक घर में लानत बि हुयोसीं। तव्हां वटि ख़बर न आहे शिदातपुर में छा आहे, सैदाबाद में त पाण रहियल वाह बि दॿे वेठा कमाए आहे न, पोइ लानत बि वसे। पोइ घर घर में जहिड़ो आहे असीं फतवा लिखंदा आहियूं मदरसे में, मिड़ी हाल सारूं जेको थोरो घणो अचे थो उस्तादनि खां जेको सिखियो आहे। असां वटि वधि में वधि केस हींअर तलाकुनि जा अथव, घर घर में जहिड़ो छिक छिकां लॻी पई आहे, छो त 24 कलाक घर में लानत बि वसे। नबी अलैहिस्सलाम फरमायो सौतानी मलऊना ने बिना आवाज़नि ते अलाह जी लानत अथव। हिकिड़ो ख़ुशीअ जे मौक़े ते सौतो रन थियनि, मौसीक़ी जो आवाज़ु, म्यूज़िक जो आवाज़ु, धूल धमाका, उहे लानतूं वसनि पियो। अलाह माफ़ करे, ज़िंदगियुनि मां सुकून ख़तमु। हिन ख़ुशीअ जे मौक़े ते असां रब खे ललकारियो, उहे हीअ असांजी हालत अलाह माफ़ करे। त उन वक़्तु सादगीअ सां आसानी सां शादियूं थींदियूं। नबी अलैहिस्सलाम खे दावत बि कोन मिली आहे। असां जहिड़ो जीअं तॾहिं महिल कार्ड जो शादी कई, दावत बि कोन ॾिनई, हालत लॻी पई मुसीबत आहे। शादियूं हींअर वॾी मुश्किल थी वियूं आहिनि। हिकिड़ो ग़रीब कर्ज़ खणी शादियूं कंदो, पोइ पंहिंजे पाण खे तबाह करे वेंदो। हुतां दावत बाबा शिदातपुर जो माण्हू सांगड़ मां महिमान पिया अचनि, थर मां महिमान पिया अचनि, हैदराबाद मां, कराची मां, वरी दावत न वेही त हू मयार आहे, वरी दावत ॾे त दिलि में नाराज़ आहे, यार 4,000 ख़र्चु कंदुसि, टेम वेंदो, वरी पोइ ॾींदुसि, वरी पोइ न ॾे त पिया गारे जो टड़को लॻो पियो आहे, ज़ुल्म लॻो पियो आहे। रसूमात असांजे मुआशिरे खे तबाह करे शादियूं एॾियूं ॾुखियूं थी वियूं आहिनि। दीन इस्लाम में वॾी सादगीअ सां शादियूं थींदियूं, वॾा पैगाम हदीस में मौजूदु आहिनि। त अलाह माफ़ करे, इन ख़ुशीअ जे मौक़े ते ख़ासि तौर ते तव्हांखे वसियत आहे पंहिंजे अलाह खे यादि कयो। मोमिन ख़ुशीअ जे मौक़े ते अलाह खे कोन विसारींदो आहे। नबी अलैहिस्सलाम जी ज़िंदगी जा ख़ुशीअ जा मौक़ा घणा आहिनि, पर वॾे में वॾी ख़ुशी पाण जॾहिं मको फतह कयूं। पाण ख़ुशी कीअं मल्हायूं? अॼु असां वटि ठुड़कू का सीट थो कटे न काउंसलरी जी, धूल धमाका डांसू आहे न बाबा, वटि पकड़ लॻी पई आहे, वॾा फाड़ा मारे छॾी। बदबख़्त हिकु तोखे उहिदो मिलियो आहे, क़यामत जॾहिं पुछाणो थींदी, वॾो ख़तरनाक उहिदो आहे। क़यामत जॾहिं रोवंदे काश मूंखे इहो उहिदो न मिले आहे, वॾी मसूलियत आहे, तोखे रोअणु घुरिजे। हेॾो वॾो वज़न मुंहिंजे मथां रखियो वियो आहे, हाणे इहो वज़न मूंखे अदा करिणो आहे। हीअ माना ख़ुशि थो थिए, छो त हिनखे पैसो खाइणो आहे न। जेके इलेक्शन जे मुहिम में हिन ख़र्चु कयो आहे न बाबा, उहो सभ खां पहिरियों खणंदो। उहो हिनजे पीउ जो आहे, पीउ जे तरफ़ां ख़र्चु कई न, पीउ जे माल मां उहो सभ खां पहिरियों खणंदो। तोखे कंहिं चयो भला ज़लील ख़र्चु कर, हाणे सभ खां पहिरियों आराम खोरी करे उहो खाईंदो। बहरहाल, पर मदीने वारे साईं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशी कीअं मल्हाई आहे। सैयदना जाबिर रज़ी अल्लाह अन्हु साॻियो रावी आहे हदीस बयान थो करे, पाण जॾहिं मको फतह कयो न, ज़िंदगी जी शायदि वॾे वॾी ख़ुशी हुजे। हबीब काइनात अलैहिस्सलाम पंहिंजी ॾाची ते सुवार आहिनि, फरमाए थो मदीने वारे साईं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसां पियो, पंहिंजो कंधु मुबारक झुकायऊं, एतिरे क़दुर जो हबीब जो चहिरो अनवर मुबारक चोरो उठ जे मथां पयल कजाए पाखड़े सां लॻे पियो। कंधु झुकाईंदे अॼु हबीब काइनात अलैहिस्सलाम मके में दाख़िल पियो थिए। अखियुनि मां लुक आहिनि, ज़ुबान ते अखर आहिनि, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंजज़ वहदा व नसर अबदा व हज़मल अहज़ाब वहदा। अल्लाह सब वाखाणो तुंहिंजे लाइ, अल्लाह सब तारीफ़ूं तुंहिंजे लाइ। अल्लाह तो अकेले हिन कमज़ोर बाने जी मदद कई आहे। अल्लाह तुंहिंजे लाइ वाखाणो, अल्लाह सभिनी दुश्मननि खे तो शिकस्त ॾिनी आहे। ऐं तुंहिंजो बानो आहियां, तुंहिंजो शुक्रानो थो अदा कयां। पाण सिधा काबतुल्लाह में वञी शुक्राने जी बरकत निमाज़ पढ़नि था। मोमिन ख़ुशी मल्हाईंदो आहे, अल्लाह मको फतह करे ॾिनो आहे या न। त बहरहाल सादगी सां शादियूं थी, हुन वक़्तु ख़बर ई कोन्हे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे। वरी मतिलबु ॿी दिलदारी, हाणे नबी अलैहिस्सलाम सम्झी विया त हिनखे भेनरुनि जी शादी कराइणी आहे, माल जी ज़रूरत आहे, उठ जो सौदो थी वियो, हाणे तावन करिणो आहे। तरीक़ो तव्हां ॾिसो तावन जो, ग़रीब जे कमु कीअं अचिबो, अलाह जो कसम आहे हीअ आइडियल आहे। मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर मैदान में आइडियल आहे, नमूनो आहे, उसवो आहे। पाण पुछंदा भला जावेर परेशान छाजे लाइ आहे, चेहरे में तकलीफ़ आहे, भला छा मसइलो आहे? चवंदा अल्लाह जा नबी माली राख मुनकसर आहे, परेशान छाजे रहिया? चवंदा अल्लाह जा नबी बसि बाबा जी शहादत यादि ईंदी आहे। पीउ खे हिकिड़ो पुटु हुयुसि, अब्दुल्ला पीउ आहे, पुट जो नालो जाबिर।
अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पीउ खे हिकिड़ो पुटु हुयुसि, बाबा जी शहादत यादि ईंदी आहे, इन जे करे परेशान थींदो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दिलदारी ॾियनि था, फरमाईंदा जाबिर हलिया अला उबशिरुका मा लक़ी अल्लाहु बिही अबाक, तोखे ॿुधायां तुंहिंजे पीउ सां तुंहिंजे रब मुलाक़ात कीअं कई आहे। जाबिर तोखे त बाबा जी शहादत जो ॾुख आहे न, तोखे ॿुधायां तुंहिंजे बाबा सां तुंहिंजे अल्लाह मुलाक़ात कीअं कई आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, हीअ आला क़िस्म जा इंसान हुआ। फरमाईंदा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूरु ॿुधायो, फरमाईंदा इन अल्लाह अहया अबाक। हीअ रिवायत सही बुखारी मुस्लिम में आहे, हीअ लफ़्ज़ सही इब्न हिब्बान में सही सनद सां। पर फरमाईंदा जाबिर इन अल्लाह अहया अबाक फकल्लमहु किफ़ाहा। जाबिर तुंहिंजो बाबा उहो इंसान आहे जॾहिं तुंहिंजे बाबा जे रूह खे अल्लाह जा मलाइक सतन आसमान खां मथे खणी विया, अल्लाह पंहिंजे मुबारक चेहरे तां तमामु पर्दा हटाए छॾिया। अल्लाह रब साईं तुंहिंजे बाबा सां आम्हूं साम्हूं ॻाल्हायो ऐं तुंहिंजे पीउ अब्दुल्ला खे अल्लाह चयो या अब्दी तमन्ना, अब्दुल्ला छा खपे, छा खपे घुर। तुंहिंजे पीउ वराणियो अल्लाह वरी ॿीहर ज़िंदगी खपंदी आहे, ॿीहर शहादत जो मौत खपंदो आहे, ॿीहर तुंहिंजे चेहरे जो दीदार खपंदो आहे। अल्लाह फरमायो अब्दुल्ला इहो मुंहिंजो अटल फ़ैसिलो आहे, दुनिया जी ज़िंदगी हर माण्हूअ खे हिकु दफ़ो ॾींदो आहे बसि। नेकोकार हुजे तॾहिं बि हिकु दफ़ो मिलंदी, वरी कोन मिलंदी। गुनाहगार आहे वरी बि ज़िंदगी कोन मिलंदी, ख़तमु। जेको करिणो आहे हिन दफ़े करिणो आहे, वरी हयाती कोन मिलंदी। ॿियो घुर, वरी ॿीहर साॻी ॻाल्हि अल्लाह न, बसि ॿियो न, वरी शहादत तुंहिंजे चेहरे जो दीदार। अल्लाह फरमाईंदो न इहो न, ॿियो टियों दफ़ो जॾहिं अल्लाह फरमाए थो घुर, हाणे सम्झी वियो त रब खां का न का शइ घुरणी पवंदी, इन खां सवाइ ॿुधो थो अल्लाह बसि पोइ हाणे भला हिकिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ी ॻाल्हि। अल्लाह दुनिया में जेके मुस्लमान मुंहिंजा भाउर आहिनि, अहलो औलाद मिट माइट, उन्हनि ताईं मुंहिंजे तरफ़ां ई पैगाम तूं पहुचा, वरना मरण खां पोइ इंसान दुनिया वारनि सां तालुक़ ख़तमु आहे। अल्लाह तूं पहुचा त अल्लाह तो मूंखे कहिड़ो शान ॾिनो आहे। रब्बुल आलमीन क़ुरान मुक़द्दस जूं आयतूं नाज़िल कयूं, फला तहसबन्न الذين قتلوا في سبيل الله امواتا بل احياء عند ربهم يرزقون فرحين بما آتاهم الله। फरमाए जेके अल्लाह जे रस्ते में जानियूं विञाए विया, अल्लाह जे दीदार करण खां पोइ रब्बुल आलमीन जे तरफ़ां उन्हनि जे लाइ इहो पैगाम आहे, उन्हनि जे तरफ़ां पैगाम आहे। छा पैगाम आहे? अहयाउन इंद रब्बिहिम, अल्लाह वटि बरज़खी ज़िंदगी में ज़िंदा आहिनि ऐं हू मुंतज़िर आहिनि, पंहिंजे अहलो औलाद जी मुलाक़ात जे लाइ ख़ुशि आहिनि त अनकरीब मुलाक़ात थींदी। अल्लाह दुनिया ते इहो पैगाम नाज़िल कयो। हज़रत जाबिर जे वालिद जे करे ऐं दीगर शुहदाए उहद सभिनी जे तरफ़ां तक़रीबन इहो ई पैगाम। त बहरहाल नबी अलैहिस्सलाम इहा दिलदारी ॾिनी। हाणे पीउ जो ग़म लही वियो, हाणे सफ़र जारी आहे। डिघी रिवायत आहे, ॻाल्हि खे मुख़्तसरन ख़तमु कयां, असुल किताब शेख मोहतरम जो थींदो इंशाअल्लाह ताला। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने में आया, जाबिर रज़ी अल्लाह अन्हु गॾु आहे। संदन आदत मुबारक कई त पाण जॾहिं बि कंहिं डिघे वॾे सफ़र तां मोटंदा हुआ त सिधा घर कोन ईंदा हुआ, पाण मस्जिद में अची बरकत निमाज़ पढ़ी पोइ घर वेंदा हुआ। या निमाज़ छाजे लाइ? मुख़्तलिफ़ हिकमतूं, हिकु नंबर त इहा शुक्राने जी निमाज़ आहे। इंसान जॾहिं सफ़र में निकिरे थो न, गाॾी 120-130 जी स्पीड सां हले, अल्लाह माफ़ करे थोरो ई थियो ज़िंदगी ख़तमु। सफ़र खे कितातु मिनल अज़ाब चयो वियो आहे, मौत जो मुंहुं आहे, अल्लाह माफ़ करे। त अल्लाह ताला सही सालिम मोटायो आहे, हीअ गोया के शुक्राने जी निमाज़। या इहा बि हिकमत थी सघे थी, अल्लाहु आलम बिस्सवाब, त इंसान जॾहिं सफ़र ते वेंदो आहे, 5 ॾींहं 7 ॾींहं घर खां परे रहंदो आहे, हाणे दिलि में अरमान ऐं तड़प हूंदी आहे त यकदमि पंहिंजे घर वारनि खे ॾिसां। इंसान न कमज़ोर आहे, फितरती मोहबतूं आहिनि। पर मोमिन जॾहिं सफ़र तां मोटियो आहे,
सिद्धो अल्लाह जे घर मस्जिद में हाज़िर थींदो आहे। ये पेशानी ज़मीन ते खोले इक़रार कंदो आहे, ऐलान कंदो आहे सुब्हान रब्बियल आला, मौला तूं बुलंद आहीं, तुंहिंजो ग़ुलाम आहियां, तुंहिंजो ख़ादिम आहियां, तुंहिंजो नौकर आहियां। अल्लाह दुनिया जो मोहब्बतूं साइड ते, सभ खां महबूब तूं आहीं। दुनिया जे घरनि मां सभ खां महबूब घर तुंहिंजो घर मूंखे आहे। मोमिन झुकी शुक्राने जी निमाज़ पढ़ी पोइ घर वेंदो आहे। इहो सुनतूं आहिनि, असांजे मुआशिरे माण्हुनि खे ख़बर कोन्हे। तव्हां बि यादि कयो हिन सुनतुनि खे। हज जो सफ़र आहे, ख़ासि तौर ते उमिरे जो सफ़र आहे, 15 ॾींहं 20 ॾींहं तव्हां वियो, या हुन खां अलावा 8 ॾींहं घर खां 10 ॾींहं 5 ॾींहं वियो, सिधो घर न वञो, मस्जिद में अचो, बरकत निमाज़ पढ़ी पोइ घर वञो। हीअ सुनतूं माण्हुनि खे हिन वक़्तु ख़बर कोन्हे। इन सुनतुनि खे अहल हदीस खे इनशाअल्लाह ताला ज़िंदा करिणो आहे। नबी अलैहिस्सलाम निमाज़ पढ़ी वेठा, जाबिर रज़ी अल्लाह अन्हु अची वियो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उठ जो तव्हां सौदो कयो, उठ, गेट ते बीठो आहे मस्जिद जे दर ते। सुभान अल्लाह कुर्ब जी घोरजी वञे मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाइनि था बिलाल हेॾां अचु, मुंहिंजे जाबिर खे सोम तोड़े ॾे। सैयदना बिलाल रज़ी अल्लाहु अन्हु वरताहु, जाबिर रज़ी अल्लाह अन्हु जे लाइ सोम तोड़ियो आहे। फरमाइनि था ज़िद हो या बिलाल, बिलाल मुंहिंजे जाबिर खे इहो सोन ॿीणो करे ॾे। सोन ॿीणो थी मिलियो आहे। सुभान अल्लाह, कुर्बान वञे जाबिर रज़ी अल्लाह जे मथां। चए दिलि में कसम कयमि, सोचमि, हिकिड़ी उठ जी क़ीमत, ॿियो इज़ाफ़ी सोन, ला उनफ़िक़हु अबदन हत्ता अमूत, जेको हबीबे काइनात अलैहिस्सलाम इज़ाफ़ी सोन मूंखे ॾिनो आहे, जेसि ताईं जहिड़ो हूंदुसि उन सोन खे ख़र्च कोन कंदुसि। चए कसम कयमि ओॾी महिल, वल्लाहि ला उनफ़िक़हु अबदा, अल्लाह जो कसम आहे, हिकिड़ो त उठ जी क़ीमत उहो ख़र्च कंदुसि, पर महबूब साईं जेको इज़ाफ़ी ॾिनो आहे न, उनखे आउं दुनिया में कीअं ख़र्च कयां। चए थो मूं हिकिड़ी थैली ठाराई, फजालतू फी कीस, थैली ठाराई, उन में रखी 24 कलाक सोन गॾु, मार्केट में गॾु, जिते वञे सोन गॾु पियो आहे, संभाले रखंदो। छो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ खे लॻल शइ बरकत वारी आहे। साहबा किराम उन शइ खे मुबारक सम्झंदा। हदीसुनि में उनवान मौजूदु आहिनि खोड़ सारा। इहो सिर्फ़ु नबियुनि जे लाइ ख़ासि आहे, बाक़ी कंहिंजे लाइ ख़ासि कोन्हे। अल्लाह जे नबी साहब सम्झा वार, नुंहं, कपिड़ा, पघर, इहे सभु बरकत वारी शयूं साहबा किराम संभाले रखंदा। एतिरे क़दुरु बाद रिवायतुनि में बिदाया वग़ैरह निहाया जे अंदरि अचे थो, हज़रत अमीरुल मोमिनीन ख़ालुल मोमिनीन मुआविया बिन अबी सुफ़ियान रज़ी अल्लाहु अन्हु जी जॾहिं वफ़ात जो वक़्तु आयो, फरमाए थो हिकिड़ी संदूक घर में पई, का लिकाए रखूं, फरमाए खणी अचो पेती। संदूक पेती खणी आया, फरमाइनि था हिन पेतीअ खे खोलियो। पेतीअ खे खोलियो त अंदरां कुझु नुंहं निकिता, कटियल नुंहं खे निकिता, वार। फरमाइनि था हाणे शायदि ज़िंदगीअ जा आख़िरी लम्हा दुनिया जे अंदरि मौजूदु आहियां, चंद घड़ियूं मौजूदु आहियां, हाणे मुंहिंजो रूह परवाज़ थियण वारो आहे। ही न मुंहिंजे चपनि में, मुंहिंजे अखियुनि में, मुंहिंजे कननि में विझिजो। ही वार मुंहिंजे चपनि में, मुंहिंजे अखियुनि में, मुंहिंजे कननि में विझिजो। ही के मामूली वार ऐं नुंहं कोन्हे, ही फातिमत ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा जे बाबा मुहम्मद रसूलुल्लाह सम्झा न ई वार आहिनि। ज़िंदगी भर संभाले रखी। 60 हिजरीअ में वफ़ात थी आहे तक़रीबन। नबी अलैहि जी वफ़ात खां पोइ 50 साल। ॿियो हिकिड़ो सहाबी हो, बुखारी में हदीस आहे, नबी लिखी हदीस आहे मुख़्तसरन। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिकिड़ी औरत आई, अल्लाह जे नबी हीअ चादर आहे तव्हांजे लाइ, नसजतु हा बि यदैया, हिनखे मूं पंहिंजे हथनि सां भर्त भरे ठाहियो आहे, तव्हांजो हीअ चादर तव्हांखे पारायां। नबी अलैहिस्सलाम मोहबत में क़बूल कयो। फ़ाख़ज़हा नबी सल्लल्लाहु मुहताजन इलैहा, पाण ग़रीब मिस्कीन हुआ, ज़रूरत हुई, उहा चादर पाए निकिता, निमाज़ ते जीअं पाए निकिता। हिकिड़ो सहाबी फिरी आयो, अल्लाह जे नबी मां अहसन हा, ॾाढी तव्हांखे इहा चादर भली पई लॻे, पर इहा चादर तव्हां मूंखे ॾियो। सुभान अल्लाह। पाण फरमायो जी हा। हदीस में चए थो नबी अलैहिस्सलाम कॾहिं बि ज़िंदगीअ में कंहिंखे जवाबु सवाली खे कोन ॾिनो जेकॾहिं का शइ मौजूदु हूंदी, कॾहिं बि न, कॾहिं बि न, कॾहिं बि न। जेकॾहिं का शइ हूंदी वेड़े हुनखे ॾियो, डिगी रहियो आहे त वेड़े ॾिनो। जीअं हुन शख़्स खे उहा चादर मिली, हज़रत सहल रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो आऊं चंद साहब सभु जा सभु फिरी आयासीं। अल्लाह जा बाना तोखे ख़बर आहे नबी अलैहिस्सलाम ग़रीब मिस्कीन इंसान आहे, हिकिड़ी चादर ॾेई करे औरत मोहबत में ठाहे ॾिनी आहे, तो वरी घुरी वरितो आहे। तोखे ख़बर आहे न होला अर्दु साइल, मदीने वारो साईं सवालीअ खे कोन मोटाईंदो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छाजे लाइ तो घुरी आहे? चए थो मूं छाजे लाइ घुरी आहे, हिन मसइले खे
आउं ॼाणा थो मुंहिंजो रब थो ॼाणे, तव्हां छॾे ॾियो बसि। साहिल रज़ी अलाह ने फरमायो तूं मूं नोट कयो भला उहो माण्हू चादर उहा पाए थो, चए थो कॾहिं मुने साहिब इहा चादर पाती ई कोन्हे। आख़िरकार जंहिं ॾींहुं वफ़ात थी वई, जनाज़ो थियो, ॾिसां त जेका चादर मदीने वारे साईं खां वरिती न, ओॾी महिल हुनखे उहा कफ़न पातल हुई, कफ़न जे लाइ संभाले रखी। कया मोहबत ऐं उल्फत जो तालुक़। बहरहाल हाणे जाबिर रज़ी अलाह अन्हु उठ जी क़ीमत वठी घर पहुतो आहे। सुभान अल्लाह, जीअं कांग क़ीमत खणी घर पहुतो आहे, ॾिसे त हिकिड़ो शख़्स महार मां संदसि उठ खे पकड़ियो, काहे पियो अचे। उठ बि दर ते पहुची वियो आहे। जाबिर रज़ी अलाह सोन क़ीमत वापसि खई आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अची, अल्लाह जे नबी उठ वापसि अची वियो आहे, शायदि तव्हांखे सौदो वापार पसंदि कोन्हे, सौदो कैंसिल आहे। फरमाई था जाबिर तव्हांखे कंहिं ॿुधायो त सौदो कैंसिल आहे? तव्हां उठ खपायो, असां ख़रीद कयो, तव्हांखे क़ीमत मिली। ही उठ मदीने वारे साईं जे तरफ़ां तव्हांजे लाइ हदियो आहे, तोहफ़ो आहे, गिफ्ट आहे। तरीक़ो तव्हां सिखो, ग़रीब जे कमु आयो, कीअं आयो, दुनिया ॾिठो वापार थियो, पर इहो राज़ हो जेको बाद में जाबिर ॿुधायो त इहो वापार कोन्हो, हक़ीक़त में मदीने वारे साईं खे मोजी इन तरीक़े सां मदद कई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼु असां वटि ग़रीब खे राशन रमज़ान अचे बि न मथां, उहो चंद ॾींदा आहिनि ठुल्कू ठुल्कू राशन। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेल ग़रीब जा 17 फ़ोटू फेसबुक ते फाड़ा मारे जॾी। अड़े रब जे लाइ तो अमल कयो आहे त दुनिया वारनि खे छो थो ॾेखारी। वॾो हींअर सोशल मीडिया ते वॾो फितनो, अलाह जो कसम असां मुलाम छिटा थी पिया। पढ़ाई का गाड़ी ॾिठूं, ट्रक फ़ोटू सुबुह जो सवेल, कांडेरो ॾिठूं, ख़बर ॾिठूं, फ़ोटू सुबुह जो सवेल सोशल मीडिया ते फाड़ा मारे। अड़े छा थो करी? अल्लाह वटि पाण खे पसंदीदा बना। मोमिन जी हिकु मिसाली ज़िंदगी हूंदी आहे। आवारा गर्दी हल्का फुल्का का मोमिन कोन कंदो आहे, हुनजी ज़िंदगी हिकु नमूनो हूंदो आहे। वॾो हींअर फितनो आहे। 4-5 खे मानी जा गिराक अथई, ओॾी महिल सुबुह जो सवेल फ़ोटू सोशल मीडिया। एतिरे क़दुरु मूं शेख ग़ालिबन सऊदी जो वॾो आलिम आहे, ज़हन में नालो कोन हुजे, ज़िंदा आहे, वॾो आलिम आहे, वॾो मुहदिस आहे, शेख सुलेमान रुहैली हाफ़िज़हुल्लाह। उनजी हिकु मूं वीडियो ॿुधी चंदी पहिरें ख़िताब में चई कि जेको माण्हू सोशल मीडिया ते मानी खाई फ़ोटू छॾे थो, 5-7 आइटम, ॿकरो पियो आहे, फलाणी शइ पई आहे, फलाणी शइ पई आहे, फ़ोटू छॾे थो न, ऐं ॿिए ॾींहुं को ग़रीब मिसकिन जेको मानी जे गिरायल आहे सिके पियो न, उहो ॾिसे ऐं हुनजे दिलि में सिक अचे, हसरत अचे न, क़यामत ॾींहुं बदबख़्त ज़ालिम खां पुछणो थींदो, मिसकिननि खे सिकाए थो लुक़मे जे लाइ। इहे सभु फितना आहिनि, खोड़ सारियूं कबाहत हुननि मसइलनि जे पिया। त बहरहाल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तामुन कीअं कयो आहे? ॾिसो तव्हां, सुभान अल्लाह, ग़रीब जे कमी अचिबो आहे। ऐं गॾो गॾु हाणे छा हो, रिवायत खे ख़तमु पियो कयां, ॻाल्हि खे ख़तमु कयां, बसि फ़क़ति 2 मिंट ऐं मौज़ू टिकाए। हाणे जाबिर रज़ी अलाह जी माली मदद थी वई। हाणे ख़बर हुई ऐं फरमाई, जाबिर ॿुधायो अल्लाह जे नबी मुंहिंजे बाबा जे मथां कर्ज़ बि आहे। हाणे फरमायूं त भला कर्ज़ जे मसइले खे बि हल कंदासीं। जॾहिं फ़सुलु लहे न, ओॾी महिल कंहिंखे बि कर्ज़ न ॾिजां, हर खजी अलॻि करे रखिजां, हीअ अॼु आहे, हीअ फलाणी खजी आहे, हीअ फलाणी खजी आहे, सभिनी जा ढिग रखिजां, पोइ मूंखे सॾु कजां। सुभान अल्लाह। हाणे खजूं कटे ढिग करे रखी आयो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे वठणु आयो, अल्लाह जो नबी हाणे हलो कर्ज़नि खे तव्हां मापे ॾियो। अल्लाहु अकबर, कर्ज़नि खे तव्हां मापे ॾिनो। जाबिर रज़ी अल्लाह में फरमाए थो, दिलि में सोचियुमि काश मुंहिंजे बाबा जो कर्ज़ लही वञे, मुंहिंजे भेनरुनि जे लाइ हिकिड़ी खारखड़ खजी न बचे न, मुंहिंजे लाइ खोड़ आहे, बसि काफ़ी आहे, बसि बाबा जो कर्ज़ लहे। हीअ नेक साली औलाद जंहिंखे पीउ जे कर्ज़ जो फ़िक्रु हूंदो आहे। अल्लाह माफ़ करे, हिन वक़्तु औलाद ताले थी विया आहिनि। अल्लाह सभिनी खे नेक साली औलाद था फरमाए, जो अखि जो टार हुजे, जेको सदका जारिया हुजे पंहिंजे वालिदैन जे लाइ, हुननि जे मथां मौजूदु कर्ज़ जेके बि आहिनि उन्हनि खे अदा करे वठल। फरमाए थो, मदीने वारे साईं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खजूरनि जे वटि वठी आयसि, जेको वॾे में वॾो ढेर हो खजियुनि जो। नबी काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम उन खजीअ जे ढेर खे चकर ॾियनि था, कुझु अल्लाह जे तरफ़ां ॿुधायल ज़िक्र पढ़नि था। फरमाए थो, जीअं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आया, कर्ज़ी मूं ॾांहुं निहारनि पिया, कावड़ में घूरे घूरे चवनि था, तूं नबी अलैहिस्सलाम खे इन जे करे वठी आहीं त कर्ज़ मां जान छुटे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हूंदा त असीं तोखां छिके कोन वठी सघंदासीं न,
तो इन जे करे वठी आयो मूंखे कवड़ में निहारींदी पई तो छा कयो आहे? नबी अलैहिस्सलाम आया फरमाई था मदीने वारो साईं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे खजूरनि जे ढेर खे चक्कर लॻाइनि था। फरमाईनि था जाबिर हाणे कर्ज़नि खे वठी अच। फरमाईनि था कर्ज़ी ईंदा हुया सभिनी खे मदीने वारो साईं पंहिंजे हथनि सां पूरो पूरो मापे ॾींदो वियो। चए थो अल्लाह जो कसम आहे हिकु खजी ऐं ख़ारक बि घटि कोन थी, छो त खजीअ खे बि ख़बर आहे, जमादात खे बि ख़बर आहे, जेका ज़ात मूंखे तक़सीम करे पई का मामूली ज़ात कोन्हे, अल्लाह जो नबी आहे, पैगम्बर आहे, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कर्ज़ बि लही वियो बाबा जो, दुनिया जी परेशानियूं ख़तम थी, सोल जो ढिग मिली वियो, सभु कम सवला थी पिया। ॾिसो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम केतिरे क़दुरु हिकु मुबारक ज़िंदगी, आइडियल ज़िंदगी, मिसाली ज़िंदगी, माण्हुनि जे कमु ईंदा, हर माण्हू ते बाक़ाइदे नज़र हूंदी, यार को परेशान त कोन्हे, इन जी परेशानी खे कीअं ख़तमु करिणो आहे। ईअं मोमिन हिकु इज्तिमाही ज़िंदगी जीअंदो आहे, पंहिंजे मोहल्ले में इलाइक़े में ॾिसंदो आहे को भाउ परेशान आहे, ज़रूरतमंद आहे, हुनजे तरीक़े सां मदद कंदो आहे जो हू वीचारो अहसास कमतरी जो शिकार न थिए, हुनखे ज़लील करे 5 रुपया न ॾे, अलाह माफ़ करे, ख़्वार करे न ॾे, वरी तानो ॾे ही कमु ही कमु। इहो जाहिलाना ज़िंदगी आहे, मुस्लमान जी ज़िंदगी कोन्हे। मुस्लमान हिकु मिसाली ज़िंदगी गुज़ारींदो आहे। मुख़्तसर वक़्त में चंद गुज़ारिशूं इन रिवायत जी रोशनी में बयानु करण जी कोशिशि कई। अल्लाह खां दुआ आहे हक़ीक़ी माना में असांखे क़ुर ऐं सुन्नत जो फ़हम अता फ़रमाए। असुल ख़िताब असांजे मुरबी शेख दाऊद शाकिर हफ़ीज़ुल्लाह जो थींदो इंशाअल्लाह ताला। उमीद त इन दर्स में असांजे लाइ वॾो सबक़ समायल हूंदा। अल्लाह ताला असां सभिनी खे क़ुर ऐं सुन्नत जो ख़ालिस फ़हम अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व मा अलैना इल्लल बलाग़।